नाज़िन अफ़सोसनाक ख़बर अव्हांखे करूंडी खॾियो। करूंडी वेझो बासरन प्रेमी जोड़े ते हमलो करे प्रेमी खे मणगी करे छॾियो आहे। नारीअ खे पुलिस क़त्ल थियण खां बचाए वरितो आहे। मेहरान हाईवे ते प्रेमी जोड़े मोहम्मद इरफान अवान ऐं नारी सनम ब्रोहीअ ते वारसनि हमलो कयो आहे। कुहाड़ियूं लॻण सबबि प्रेमी मोहम्मद इरफान अवान मणगी थी पियो आहे। खेसि ॻणतीअ जोगी हालत में अस्पताल पहुचायो वियो आहे, जॾहिं त नारीअ खे पुलिस पहुची बचाए वरितो आहे। फैज़गंज पुलिस प्रेमी जोड़े ते हमलो कंदड़नि मां 2 ॼणनि साजन ब्रोही ऐं इल्ताफ़ ब्रोही खे गिरफ़्तार कयो आहे। अव्हांखे आगाह कयूं पिया, करूंडी वेझो बासरन प्रेमी जोड़े ते हमलो करे प्रेमी खे मणगी करे छॾियो आहे। नारीअ खे पुलिस क़त्ल थियण खां बचाए वरितो आहे। मेहरान हाईवे ते प्रेमी जोड़े मोहम्मद इरफान अवान ऐं नारी सनम ब्रोहीअ ते नारी जे वारसनि हमलो करे ॾिनो आहे। कुहाड़ियूं लॻण सबबि प्रेमी मोहम्मद इरफान अवान मणगी थी पियो आहे ऐं खेसि ॻणतीअ जोगी हालत में अस्पताल पहुचायो वियो आहे, जॾहिं त नारी सनम खे पुलिस पहुची बचाए वरितो आहे। फैज़गंज पुलिस प्रेमी जोड़े ते हमलो कंदड़नि मां 2 ॼणनि साजन ब्रोही ऐं इल्ताफ़ ब्रोही खे गिरफ़्तार कयो आहे।